रेती वासी यूथ फोरम के दोस्तन ऐं शहरनि मिली करे उन्हनि खे हिते रेती में रोकियो आहे उन वकीलनि सां ऐं सिंधवासियुनि सां यकजहती जो इज़हार कंदे हिननि बि हिते धरणो हयो आहे त असां हितां बि पंजाब में का बि गाॾी गुज़रण न ॾींदासूं। अचो त इन्हनि खां पुछूं था त इन्हनि जो छा चवणु आहे। टिजो ॾींहुं अॼु सखर में बबरलो बाईपास धरणो हले थो वकीलनि जो। इन हिसाब सां ही कुझु गाॾियूं आहिनि जेके लिंक रस्तनि ज़रिए पंजाब वञी रहियूं आहिनि। रेती जे यूथ फोरम नौजवाननि खे सलाम आहे त वकीलनि सां यकजहती जो इज़हार कंदे इन गाॾियुनि खे रोकियो आहे पंहिंजे हक़ जे लाइ। पंजाब नाजाइज़ केनाल कढे थो। पंजाब उहे बि हिकु बदमाश सूबो आहे जेको टे सूबनि जा हक़ खाधी वेठो आहे। तक़रीबन बलोचनि सां बि ज़ुल्म आहे, सिंधियुनि सां बि ज़ुल्म आहे, KP वारनि सां बि ज़ुल्म आहे। हिकु पंजाब बदमाश सूबो आहे जेके टे सूबनि जा हक़ खाए थो। हाणे असांजे सिंध दरिया मां 6 केनाल कढे थो। इहा इन जी बदमाशी आहे। इहा बदमाशी असां सिंधी कोन हलणु ॾींदासीं। इनशाला असां पंहिंजो आख़िरी खून जे क़तरे ताईं विढ़ंदासीं इनशाला जी। वकील बिरादरी जो बबरलो बाईपास ते धरणो हले पियो तक़रीबन 5-6 ॾींहं। उन खां पोइ गाॾियूं लिंक रोड ते वञनि पियूं। अॼु रेती शहर मां गाॾियूं क्रॉस करे कमू शहीद तरफ़ वञनि पियूं। असां हिते रेती वासियुनि, शहर वासियुनि, इलाइक़े वासियुनि गॾिजी करे रोड ब्लॉक कयो आहे। तक़रीबन 15-20 गाॾियूं वापसि कयूं आहिनि। तक़रीबन 7-8 बीठियूं आहिनि थियूं। असां ओसी ताईं एहतजाज जारी रहंदासीं ऐं रोड ब्लॉक कंदासीं जेसीं ताईं पंजाब हुकूमत पंहिंजी होड तां नथो लहे, केनाल समूरा नामंज़ूर जो नोटिफिकेशन नथो कढे, एसी ताईं असांजा एहतजाज जारी रहंदा। भले रोड ब्लॉक हुजनि, महीनो लॻे, 15 लॻनि, भली 6 महीना लॻनि, भली सदियूं लॻी वञनि, असां पंहिंजे मिशन ते क़ाइमु रहंदासीं। पंजाब चवनि था, मिसाल ॾींदा आहिनि वॾो भाउ आहे। इहो वॾो भाउ एॾो बेग़ैरत आहे जो नंढनि भाइनि सां ज़ुल्म करे थो। बलोचिस्तान बि शिकायत करे थो, KP के बि शिकायत करे थो ऐं सिंध रहंदो उन्हनि ते बि ज़िद करे 6 केनाल पाणी कढे थो पियो। अड़े हर एक माण्हू खे पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी जेको असांजे वकला बिरादरी जो जेको बबरलो बाईपास ते जेको एहतजाज धरणो आहे, उतां जेके असां उन जा वकला बिरादरी जा थुरत आहियूं जंहिं जेको असांजी सिंध जी बका जे लाइ जेको आहे जंग जेको आहे विड़ी आहे। ऐं असां उन जंग खे जारी रखण जे लाइ ॾेरकी शहर में जेको आहे अॼु जेको आहे मुकमिल जेको आहे बंदि कयो आहे, रोड ब्लॉक कयो आहे। उनखां बाद में अॼु ॾेरकी मूं जेको शॉर्टकट वञे थो रेती तरफ़, असां रेती तरफ़ जेको बीठा आहियूं ऐं रेती खां जेको वञे थो कमू शहीद खां रस्तो ई वञे थो पंजाब। असां लिंक रोड उहा रेती शहर में बंदि कई आहे। हाणे गुज़िरिया तक़रीबन 25-30 गाॾियूं वापसि करायूं आहिनि ऐं हाणे बि जेके आहिनि 10 गाॾियूं जेके आहिनि मौजूदु आहिनि, जंहिंमें ॾिसो तव्हां असांजी सिंध में जेको आहे कोयलो बि खणी वञनि था पिया। आहिनि गाॾियुनि में जेको पोइ तव्हां पहिली तरफ़ तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, इनमें जेको आहे कोयलो आहे। असांखां कोयलो बि खसियो वियो आहे, असांखां गैस बि खसियो वियो आहे। हाणे जेको असांजो जीअण जो सहारो आहे पाणी, उहो बि असांखां खसी रहिया आहिनि। असां जेको आहे ओतिरे ताईं पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं जेसि ताईं जेको आहे पंजाब हुकूमत जेको आहे इहा नोटिफिकेशन ऐं सिंध हुकूमत मिली करे नोटिफिकेशन जारी न कंदी त जीअं जेके सिंध मां जेके 6 केनाल जेको आहे वञी रहिया आहिनि उन्हनि ते जेको आहे बैन लॻी वञे ऐं उहे बंदि थी वञनि। महिरबानी। प्यारा दोस्तों, अॼु असां एहतजाज कयो आहे ऐं उनखां पोइ गाॾियूं जेके पंजाब शॉर्टकट रस्ते मां वञी रहियूं आहिनि, असां उन्हनि खे बि ब्लॉक कयो आहे। असां यूथ फोरम जे दोस्तनि खे, जागृता सोशल फोरम जे दोस्तनि खे भलीकार कयूं था। माशाल्लाह उन्हनि पंहिंजी कारकर्दगी ॾेखारी आहे ऐं उनखां पोइ बुख ते ॾुख ते हिन टाइम असां सां मौजूदु आहिनि। बाक़ी रहियो सवाल जेके हिननि फ़ैसिला कया आहिनि किनालनि जा, असां ते जेको ज़ुल्म करनि था पिया, हालांकि असांजो वॾो किरदारु आहे पंजाब खे सिंध पाले थी पई, पर उन्हनि खे एतिरी बेग़ैरताई आहे जो अॼु उहो पंहिंजो बेग़ैरताई जो मुज़ाहिरो जेको आहे ॾेखारनि था पिया। कॾहिं बि असां इहो कोन करणु ॾींदासीं। हे त कुझु बि न आहे। जेकर असां पाण अचूं हाणे अगरि जो इन्हनि पंहिंजा फ़ैसिला न वरिता, ॿी सूरत में हथियार खणी करे असां रोड ते बीहंदासीं अची करे। महिरबानी जी। तव्हां ॿुधो रेती वासियुनि जेका हिते यूथ फोरम जा दोस्त वेठा आहिनि, उन्हनि ॿुधायो त असां 3 खां वधीक गाॾियूं वापसि कयूं आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु 10 गाॾियूं हिते मौजूदु आहिनि जंहिंमें कोयलो मौजूदु आहे। पंजाब असांजो सॼे मादनियात ज़ख़ीरा जेका आहिनि खयूं पियो वञे, उनखां असांखे महरूम करे थो पियो। बहरहाल असां इहे गाॾियूं होसि ताईं न वञणु ॾींदासीं जेसि ताईं पंजाब इन केनालनि जो नोटिफिकेशन रद्द न कंदो, ओसि ताईं असां हिते धरणो हयूं वेठा आहियूं। कैमरामैन सदाम हुसैन मलिक सां गॾु अज़ीज़ुल्लाह मलिक, टाइम न्यूज़ रेती।